अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवाज़ अब्बासी किताब है प्यासी धरती रमदा बादल नाविल निगार सिराज किस्त 22। उन खां पोइ हर साल कुछ ॾींहं लाइ ॻोठ वेंदो हुउसि। घणो करे या अम्मा वटि हूंदो हुउसि या हवेलीअ खां ॿाहिरि घोड़े ते चढ़ी बाग़नि ऐं ॿनियुनि जा सैर कंदो रहंदो हुउसि। हिकिड़े भेरे शायदि मैट्रिक में हुउसि जॾहिं मूं पहिरियों भेरो बाबे जे वाता मामे जो ज़िक्र ॿुधो। उन ज़िक्र में टोक हुई, बल्कि सिधी सही दुश्मनी हुई। हवेलीअ में दाख़िल थी अम्मा जे कमरे ॾांहुं वधी रहियो हुउसि त बाबा जा ही लफ़्ज़ मुंहिंजे कननि ते पिया, अञा बि तोखे एतबार की न ईंदो? उन धैर्य सां रही, मुंहिंजो पुटु बि धैर्य न थींदो ॿियो छा थींदो? ॾिसीसि पई अफ़ाल, मूंसां त को अहिड़ो वेर अथसि जो मूंसां ॻाल्हाइण जो बि रवादार कोन्हे। काल्ह वॾेरे उस्मान ते ॻाल्हि कई त छोकिरो पियो किरिस्ताननि जे स्कूल में पढ़े, पक सां किरिस्तान थींदो। वॾेरी तूं का अखि पट, तुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो कुझु न वञे, पर आख़िर बि त मुंहिंजो औलाद आहे। मूंखे अरिड़हं आना पक आहे त अनूअ खे मूं बाबति भड़काइण में सॼो कारनामो मामस जो आहे। ॼणो त असीं सुञाणूसि कोन था। हाणे मूंखां बि माठ कान थी थिए, ॻोठ राज खे मुंहुं बि मूंखे ॾियणो आहे। उहे लफ़्ज़ मुंहिंजे कननि में टहिकंदड़ कड़ो तेल ओते रहिया हुआ। उन वक़्तु मूंखे उहा सम्झ न पइजी सघी त उन्हनि लफ़्ज़नि ते मूंखे चिड़ पैदा थी या अफ़सोस। मूं सिर्फ़ु एतिरो महसूसु कयो त बाबे लाइ मुंहिंजी नफ़रत भड़को खाई जागी पई ऐं ॿिए ॾींहुं कंहिंखे बि ॿुधाइण बिना शहर मोटी आयुसि। पर शहर ऐं बंगले जे पुरसुकून माहौल में पहुची बि उहे लफ़्ज़ मुंहिंजे ज़हन खे खाईंदा रहिया। मामा, बाबा जी कहिड़ी ॿिली मारी हुई जो हिन लाइ ईअं थिए ॻाल्हायईं? ऐं धैर्य थियणु छाखे थो चइजे? यकीननि धैर्य थियणु का सुठी ॻाल्हि हूंदी, छाकाणि त मामा ते त इहो इल्ज़ाम हो। मामा का बि बुछड़ी या अणवणंदड़ ॻाल्हि न कंदो। धैर्य थियणु अञा ई वधीक सुठो हूंदो, छाकाणि त बाबा खे उहा ॻाल्हि कोन थी वणे। ॻोठ राज सां पेर भरण में मामा जी ॻाल्हि कहिड़ी अहमियत थी रखे। ऐं उते मूंखे यादि आयो त मामा कॾहिं बि ॻोठ न ईंदो हो। छो? हिन को ॾोह कयो हो? ज़रूरु को गुनाह कयो हूंदाई तॾहिं त। पर मामा गुनाह ऐं ॾोह करे सघे थो? उन मञण लाइ आउं तयारु न हुउसि। मुंहिंजो आइडियल त कॾहिं बि को ॾोह गुनाह नथो करे सघे। उहो ख़्यालु अचण सां ई मूंखे ॼणु आथत अची वियो। उन जे बावजूदि उहे ख़्याल मुंहिंजी ख़ुशी, मुंहिंजो सुकून लुटींदा रहिया। मामे मुंहिंजी उहा हालति 2-4 ॾींहं ॾिठी, पर ॼाणी वाणी हिन मूंखां उन तूफ़ान बाबति कुझु न पुछियो। सोचींदो रहियुसि, हिकु आरज़ू मुंहिंजे मन अंदरि बार बार थिए उभिरी त हू मूंखां पुछे त पुटु तूं ॾुखोयल छो आहीं? आख़िर मूंखां ई रहियो न थियो। शाम जो आउं रांदि खेॾी मोटियुसि त रेकेट ऐं रांदि जे कपिड़नि सां ई संदसि पढ़ण वारे कमरे में घिड़ी वियुसि। कंहिं किताब पढ़ण में उहो एतिरो मशग़ूल हो जो मुंहिंजो अचण में महसूसु न कयाईं। संदसि साम्हूं कुर्सीअ ते वेही रहियुसि। कुर्सीअ ते वेहण सां मूं थोरो हल्को खंघियो त हिन मूं ॾे निहारियो। चश्मो लाहींदे चयाईं, तूं केॾी महिल आहीं? घणा सेट खेॾियव? 2 सेट खेॾियासूं, पर हवा सख़्तु पई लॻी सो मज़ो न आयो, सिगो मोटी आयुसि। पोइ वञी तड़ कर त ॿाहिरि हलूं, मामी बि तयारु हूंदी। मूं कुझु हॿकंदे चयो, मामा हिकु ॻाल्हि पुछांव जी इजाज़त ॾियो। हिन जे चपनि ते हल्की मुर्क मिड़ी आई। जेका तूं गुज़िरियल 4-5 ॾींहंनि खां पुछण जो इरादो करे रहियो हुएं, ईअं न? हा, ऐं उहे 4-5 ॾींहं आउं ॼणु ओढ़ाह में सड़ंदो रहियो आहियां। चओ कहिड़ी ॻाल्हि आहे? मामा धैर्य छा थींदो आहे? मामा खिली ॾिनो। ओहो, चइबो त ॻोठां तूं हिकु नओं लफ़्ज़ ॿुधी आयो आहीं ऐं सो बि मूं बाबति। कंहिं उहो लफ़्ज़ चयो हूंदो, ईअं न? मूं को जवाबु न ॾिनो। पुट मूंखे ॻोठ में सभु धैर्य, काफ़र ऐं अलाए छा छा सॾींदा आहिनि। हेसि ताईं तुंहिंजी उमिरि जे करे मूं तोखे उन बाबति कुझु बि न ॿुधायो हो, पर भायां थो त हाणे तूं उन हद ताईं पहुतो आहीं जिते तोखां कुझु लिकाइण बेईमानी थींदी। जेतोणीकि के ॻाल्हियूं अञा बि शायदि तुंहिंजे सम्झ में न अचनि, पर जेतिरे क़दुरु थी सघियो आउं तोखे सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। फ़िलहालु तूं वञी कपिड़ा बदिलाए अचु त ॿाहिरि हलूं। उहो सभु कुझु तोखे तुंहिंजी मामीअ जे साम्हूं ॿुधाइण थो घुरां। कपिड़ा बदिलाए हेठि पहुतुसि त मामा ऐं मामी मुंहिंजे इंतज़ार में हुआ। मूंखे ॾिसण ते बजाए ॿाहिरि हलण जे उहो ड्राइंग रूम तरफ़ विधिया ऐं मामा चयो, अॼु ॿाहिरि मिटी पई वसे, ज़ोरा चवे थी त अॼु घर में ई रहूं त बहितरु। अॼु घर ई वेही था कचहरी करियूं।
ऐं मामी सोफ़े ते थी वेठासीं ऐं मामा हिकु हंधि आराम कुर्सीअ ते असांजे साम्हूं वेही रहियो। कुझु वक़्तु हू मूंखे नज़रअंदाज़ करे मामीअ जे मुंहं में निहारींदो रहियो। उन्हनि निगाहुनि में केतिरी न बेपनाह मोहबत हुई, केतिरो न स्नेह हो उन्हनि अखियुनि में। मूंखे ईअं महसूसु थियो ॼण त हू ॿई मुंहिंजे वजूद खे विसारे वेठा हुआ, ॼण त हू पाण को अहद को अंजाम ताज़ो करे रहिया हुआ। मूंखे उहो बि महसूसु थियो त हिननि जी अखियुनि में के अणलखा लुड़क भरिजण लॻा हुआ। मुंहिंजी दिलि बि मेण थियण लॻी हुई ऐं मूं सोचियो अॼु को सुवालु पुछी शायदि मूं हिननि खे ॾुखोए विधो आहे, जेकी मूंखे पंहिंजी जान खां अज़ीज़ आहिनि। असां टिन्हिनि जी उहा ख़ामोशी हिकु मुक़दस ख़ामोशी हुई, जंहिंमें पंहिंजाइप जी तक़दीस हुई। घड़ीअ खां पोइ मामा पंहिंजे मुंहं ते मुर्क आणींदे चयो, ज़ोरा, अनु अॼु हिकु अजीब सुवालु पुछियो आहे त दहिरियो छा थींदो आहे ऐं छा आउं दहिरियो आहियां। शायदि ॻोठां उहो सुवालु ॿुधी आयो आहे। जीअं त उन लफ़्ज़ सां तुंहिंजी ज़िंदगी बि एतिरी ई वाबस्तु आहे जेतिरी मुंहिंजी, उन करे सोचियुमि त आउं के ॻाल्हियूं हिन खे तुंहिंजे साम्हूं ॿुधायां, पर जे तूं इजाज़त ॾीं त। अवीं त अहिड़ा गंभीर थी विया आहियो जो मुर्गो था मुंहिंजे मिठड़े अनूअ जो बि मूड ख़राबु करियो ऐं मूंखे अव्हां जी गंभीरता सम्झ में बि कान थी अचे। ॼण त हिन खे उहे ॻाल्हियूं जेके असांजे हयातीअ बाबति आहिनि ॿुधाईंदे अवीं पाण खे ॾोही पिया सम्झो जो मूंखां इजाज़त था घुरो। धणीअ लॻे हिन खे मुंझाए न विझिजो। बाक़ी रही मुंहिंजी ॻाल्हि, सो आउं भायां थी त मुंहिंजे ज़हन में उहा ताक़त कान्हे जो आउं उहे ॻाल्हियूं ॿुधां। उन करे आउं अव्हां खे छॾे वञी थी काफ़ी या चांहि मोकिलियांव। अवीं ड्रव करे ॻाल्हियूं करियूं ऐं काफ़ी पियो। ईअं चई ज़ोरा मामी मूंखे गल ते हल्की थपकी हणंदी उथी वेई। मामू ॼण त शुक्रगुज़ार नज़रुनि सां हिन ॾांहुं ॾिसणु लॻो। जॾहिं मामी हली वई तॾहिं मामू थोरो रिढ़ी आयो ऐं मुंहिंजो हथु पंहिंजे हथ में वठी चयईं, ज़ोरा सच थी चवे त आउं ॼण पाण खे ॾोही पियो सम्झां। पुट, असांजी हयाती अहिड़ी गुज़री आहे जो कॾहिं कॾहिं मूंखे शक पवणु लॻंदो आहे त पंहिंजे सिर ज़िंदगी गुज़ारण में आउं को ॾोह त कोन करे रहियो आहियां। हिन हिकु थधो साहु भरे ॼण त कनि ख़्यालनि खे हटाइण जी कोशिशि थी कई। पर बहितर आहे त पहिरियों आउं तोखे लफ़्ज़ दहिरियो सम्झायां। उहो लफ़्ज़ दहर माना दुनिया मां निकितो आहे ऐं माना उहा अथसि त उहो शख़्स जेको हिन दुनिया बाबति सोचे या हिन दुनिया जो थी रहे, जेतोणीकि हाणे उन लफ़्ज़ जी माना उहा न रही आहे ऐं उन जी माना उहा कढी वञे थी त उहो शख़्स जो अलाह जे वजूद में एतिक़ाद न रखंदो हुजे, पर उहा माना बि मख़सूस न आहे। को शख़्स भले अलाह जे वजूद में एतिक़ाद बि रखंदो हुजे, पर हिन समाज ऐं सोसाइटीअ जे हिकु हिसे मुस्लमाननि जे अॻुवाणनि, पीरनि, मुलनि, मौलवियुनि ऐं वॾेरनि जी क़ाइमु कयल कनि उसूलनि जी इनराफ़ कंदड़ खे बि दहिरियो था सॾीनि। मूंखे दहिरियो उन करे था सॾीनि जो मूं बि हिननि जी हिकु रिवायत जो इनराफ़ कयो हो। उन इनराफ़ बाबति बि आउं तोखे तफ़सील सां ॿुधाईंदुसि। मामा जी अखियुनि में कई रंग हिकु ई वक़्तु मींहोगीअ जे बादलनि वांगुरु ईंदा वेंदा ईंदा रहिया, पर अञा उन्हनि में आगम जी अचण जो अंदेशो एतिरो भरपूर न हो। हिन उन्हनि रंगनि खे मेसाइणु न थे घुरियो। हिन हिकु ऊन्हू साहु खणी पंहिंजी ॻाल्हि जारी रखी। तो पढ़ियो हूंदो त दुनिया में केतिरा ई मज़हब आहिनि, हिंदू धर्म, ईसाईयत, यहूदियत, मजूसियत, इस्लाम, बुद्ध धर्म वग़ैरह। हर मज़हब जा पंहिंजा पंहिंजा के मुक़ररु कयल उसूल आहिनि, पंहिंजा के अक़ीदा आहिनि। उहे मज़हब कीअं पैदा थिया उन लाइ तोखे उहे किताब पढ़णा पवंदा जेके ताले चढ़ियल कॿट में बंदि आहिनि। पर आउं तोखे सिर्फ़ु एतिरो मुख़्तसिर ॿुधाए थो छॾियां त उहे धर्म ऐं मज़हब इंसानी तारीख़ जो अहम तरीन हिसो आहिनि। जॾहिं इंसान हिन दुनिया में अकेलो, उघाड़ो, बेज़ुबान जानवरनि मिसल रहंदो हो, तॾहिं फितरत जे केतिरियुनि क़ुवतुनि सां मुक़ाबिलो करिणो पवंदो हुअसि। हिन जी सभ खां अहम तरीन हिसो हुई पंहिंजो बचाव, पंहिंजी हिफ़ाज़त। शायदि हिन जे उन हिस जो पहिरियों मज़हर झंगली जानवरनि सां विढ़ण में हो, छाकाणि त जॾहिं हिन खे बुख लॻंदी हुई तॾहिं या त हुनखे वणनि मां मेवो पटे खाइणो पवंदो हो या वरी ॿिए कंहिं जानवर खे मारे शिकार करे खाइणो पवंदो हो। पर उन साॻिए खाइण जी शइ लाइ ॿिया जानवर बि मौजूदु हुआ। वॾा वॾा बांदर ऐं गोरीला या वॾा वॾा पखी या ॿिया के जानवर बि उन्हनि साॻियुनि शयुनि में अखियूं विझो वेठा हूंदा हुआ। उन मुक़ाबले में कॾहिं हू कामयाबु थींदो हो त कॾहिं ॿिया जानवर हिन खे चीरण फाड़ण में कामयाबु थी वेंदा हुआ। पर हिन वटि उन्हनि जानवरनि जे मुक़ाबले में हिकु हथियार वधीक तेज़ हो
ऐं उहो हो संदसि दिमाग़ ऐं ज़हन। हिन उन हथियार खे कमु आणे पथर मां अहिड़ा औज़ार ठाहिणु शुरू कया जेके हू दुश्मन खे मारण लाइ इस्तेमालु करे थे सघियो। उहा अकुल जी खेॾ हिन जी बहितरीनु साथी हुई, बहितरीनु दुश्मन पिणु। बहितरीनु दोस्त तॾहिं थिए साबित थी जॾहिं उनखे ॿियनि साह वारनि ऐं झंगली जानवरनि जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदो हो, पर बदतरीन दुश्मन तॾहिं जॾहिं हिन खे उहा पंहिंजे पाण जहिड़नि इंसाननि ख़िलाफ़ु इस्तेमालु करणी पवंदी हुई। मुख़्तलिफ़ इंसाननि में मुख़्तलिफ़ माहौल ऐं ज़रूरतुनि जे करे अकुल जी खेॾ बि घणी या थोरी इस्तेमालु करणी पवंदी हुई। जहिड़ी तरह मुख़्तलिफ़ हंधनि जी आबो हवा ऐं खाधे जे करे मुख़्तलिफ़ इंसाननि ऐं क़बीलनि जी जिस्मानी बनावट ऐं सघ मुख़्तलिफ़ हूंदी आहे, अहिड़ीअ तरह मुख़्तलिफ़ माहौल ऐं इस्तेमाल जी घणाई या थोराईअ जे तजुर्बे करे इंसाननि जी ज़हनी क़ुवत बि मुख़्तलिफ़ थियणु लॻी। जहिड़ीअ तरह कसरत करण सां इंसानी जिस्म बि मज़बूत थियणु थो लॻे, तहिड़ीअ तरह ज़हनी कसरत बि ज़हन खे मज़बूत ऐं ताक़तवर करणु थी लॻे। उन करे मुख़्तलिफ़ माहौल जे करे ज़रूरत जे बुनियाद ते कनि इंसाननि ज़हनी क़ुवत खे घणो थिए इस्तेमालु कयो त कनि घटि, ऐं पोइ इन साॻी खाधे खुराक खे हासिलु करण लाइ इंसान सां बि मुक़ाबिलो करणु लॻो। जिस्मानी मुक़ाबले में त दू बदू ॿिन्ही धुरियुनि खे ज़ख़्मनि पहुचण जो अंदेशो हूंदो हो। उन करे उन मुक़ाबले में बि अकुल जी खेॾ मां फ़ाइदो वठणु शुरू कयाऊं, ऐं अक्सर जंहिंजी ज़हनी क़ुवत वधीक तेज़ ऐं तजुर्बो रखंदड़ हुई उहो ई कामयाबु थींदो हो। मां में सिगरेट दुखाए मूं ॾांहुं निहारियो। जॾहिं पक थियसि त मुंहिंजो ध्यानु रुॻो हिन जे लफ़्ज़नि में हो, तॾहिं हिन ॻाल्हि खे अॻियां वधायो। उन साॻिए अकुल जी खेॾ हिन खे उहो बि महसूसु करायो त पेट कूदत करण लाइ हिक जे बदिरां जेकॾहिं ॿ या उन खां वधीक इंसान कोशिशि कनि त हू ॿियनि साह वारनि सां वधीक आसानीअ सां मुक़ाबिलो करे सघंदा। उन अहसास ई हिकु कुटुंब खे जनमु ॾिनो। हूअं जो ज़ालूं बि पंहिंजे मुंहुं पयूं खाधो गॾु कंदियूं हुयूं, ऐं कॾहिं कॾहिं हिननि खे तख़लीक़ जे एहतियाज खे पूरो करण लाइ मर्दनि सां संग क़ाइमु करणो पवंदो हो। जहिड़ीअ तरह ॿियनि जानवरनि जूं मादियूं कंदियूं हुयूं, इंसान उन वक़्तु उहो महसूसु कयो त जंहिं ज़ाल सां हिन जो संग ऐं सुबंध क़ाइमु थिए उन सां गॾिजी खाधे खुराक खे गॾु करणु लॻे। जॾहिं ज़ालूं पेट सां हूंदियूं हुयूं तॾहिं मर्द हिननि लाइ बि खाधो गॾु करणु निकिरी पवंदो हो, ऐं जॾहिं हिननि जूं ज़ालूं बचा कंदियूं हुयूं तॾहिं हू गॾिजी उन्हनि बचनि लाइ खाधो मुहैया करणु निकिरी पवंदा हुआ। उन साथ उन संग ऐं ख़ासि करे बचनि जी फितरी मुहबत हिननि में हिक ॿिए लाइ बि छिक पैदा कई, ऐं उन छिक ऐं ज़रूरत ई मौजूदा कुटुंब खे जनमु ॾिनो। हिक ॿिए सां साथ ॾियण जी उन नई ज़रूरत वरी कुटुंबनि खे वधाए क़बीले जी सूरत ॾिनी। ॼण त कंहिं जादूअ कंहिं तिल्स्म जे असर हेठि हिन जे ख़ुशि रंग आवाज़ जे उभारनि ऐं लहवारनि में गुम थींदो थी वियुसि। काफ़ीअ जो प्यालो पंहिंजे चपनि ताईं आणे हिन ॿ टे ढुक भरींदे चयो, बोर त कोन थो थिए न मामा, बल्कि जेकॾहिं आउं अॻिते न वधिया त शायदि मुंहिंजी निंड हराम थी वेंदी। हा, सो मूं त ॻाल्हि कई इंसाननि जे उन मेड़ा के पंहिंजूं केतिरियूं मुश्किलातूं गॾिजी ते हल कयूं। इन्हनि जेकी ते पैदा कयो सो विराए विरछे ते खाधाऊं। ज़िंदा रहण जी ज़रूरत हिननि खे ज़िंदगी विराए विरछे गुज़ारण जी तरतीब ॾिनी, ऐं उन ज़रूरत ई समाज ऐं मुआशिरे खे जनमु ॾिनो आहे। इंसाननि जे उन मेड़ाके जे गॾियल हिमत ऐं कोशिश जे बावजूदि के ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जंहिंजो मुक़ाबिलो करण जी हिननि में ताक़त न हुई, ऐं न उन्हनि जो को सबबु हिननि खे सम्झ में ते आयो। थधि, सिज जी तपश, मींहुं, वाह वाचूड़ा, तूफ़ान, दरियाहनि जी उथल, कंहिं नांग जो ॾंग, का बीमारी ऐं अहिड़ियूं ॿियूं केतिरियूं ॻाल्हियूं हुयूं जिन खे हू कंहिं हीले सां रोके न थे सघिया, ऐं उन्हनि जो पैदा थियणु हिननि जी सम्झ में न थे आयो। नतीजो उहो निकितो जो जॾहिं अहिड़ी का आफ़त हिननि ते ईंदी हुई त हू बेवस थी हिकु हंधा ॿिए हंधि भॼणु लिकणु लॻा। थधि थी त साड़ियुनि ऐं अहिड़नि हंधनि ॾे थे भॻा जिते सिज जी तपश हुई। सिज ते तपायनि त वरी कंहिं छांवरे ॻोल्हण लाइ थे निकिता। छांव में थे पहुता त ओचितो ई ओचितो तूफ़ान थे लॻा या वणनि खे बाहि वठियो थे वेई। उहे समूरियूं ॻाल्हियूं अक्सर ओचितो थियणु लॻंदियूं हुयूं। उन्हनि जे ओचिते अचणु हिननि खे आईंदे लाइ ओनो पैदा करे विधो। उन वधी डप खे जनमु ॾिनो। मंझंदि जन माण्हुनि जी ज़हनी क़ुवत वधीक हुई, उन्हनि आफ़तुनि ते सोचणु शुरू बि कयो, ऐं हिननि महसूसु करणु शुरू कयो त हर आफ़त जो को न को सबबु ज़रूरु आहे। गर्मी सिज जे करे थिए थी, मींहुं ककरनि मां थे फुटी निकितो, ॿेलनि में बाहि वणनि जे घसण जे करे थे पैदा
थिए। ॾंगिजण जो सबबु को नांग या ॿियो को जीतो, अलबत बीमारीअ जो को सबबु हिननि खे सम्झ में न थे आयो। जॾहिं बि कंहिं मींहं वाह जे करे कबीले जा माण्हू पंहिंजे खाध गॾु करण या शिकार करण लाइ न थे निकिरी सघिया त गॾियल खाधो पूरो न थिए पियो। उन हद ते जंहिंजी ज़हनी कुवत कुझु वधीक तेज़ हुई तन अकुल जी खेॾ वेड़ाए या महज़ जिस्मानी ज़ोर ते ॿियनि खां खाधो खुराक छीनी फुरे ते खाधो। जिस्मानी वेड़ में वरी बि ख़ुदि संदन ख़तमु थियण जो अंदेशो हो। उन करे हिननि पंहिंजे अकुल जी खेॾ ते ज़्यादा मदार थिए रखियो। जॾहिं ॿिए कंहिं कबीले जा माण्हू खाधो पूरी न पवण करे मथनि हमिलो कंदा हुआ त अहिड़नि ज़हीन माण्हुनि ई का खेॾ करे पंहिंजे कबीले खे मौत ऐं तबाहीअ खां बचाईंदा हुआ ऐं पाण हमले कंदड़ कबीले खे कंहिं तरह फासाए संदन सामान ऐं ज़ालूं ऐं ॿार पंहिंजे कबीले जे इस्तेमाल में आणींदा हुआ। इंसानी तारीख़ ते मूं बि पंहिंजी उमिरार किताब पढ़िया हुआ, पर उन्हनि जो हीउ इदराक मुंहिंजे लाइ बिल्कुलु नओं निकोर हो। उन करे मूं पंहिंजो साहु बि रोके छॾियो। मतां साहु खणण जे आवाज़ ते मामे जे ख़्यालनि जो सिलसिलो टुटी पवे, पर मामा मुंहिंजे उन उणतुण खां बेख़बर हो। हिन सिलसिले खे टोड़ण बिना चयो, कंहिं तरह के अहिड़ा इतफ़ाक़ थिया जो उन्हनि ज़हीन माण्हुनि खे पंहिंजो मौक़ियो मिली थे वियो। मसलन तप जी हालत में इतफ़ाक़ सां कंहिं वण जे छोॾे चॿाण या नांग जे ॾंग खे उन हंधां कटे उन मां रतु कढी कंहिं वण जे पन ॿधण सां हिननि खे मौत खां छुटकारो मिली थे वियो त हिननि खे ॼाण जो हिकु ख़ज़ानो मिली वियो जो हिननि बजाए सिधो संऊं पंहिंजे साथियुनि सां वंडण विराइण जी कबीले जी मिल्कियत हथु करणु उन ते पंहिंजी सरदारी मणण लाइ कमु आंदो। उन नई ॼाण खे लिकाइण लाइ हिननि केतिरा ढोंग ख़लकिया। मसलन जेकॾहिं कंहिंखे को तपु थिए थी पियो त बजाए उन जे जो उन खे सिधो संऊं उन वण जा छोॾा खाराइनि, उन नुस्ख़े खे लिकाइण लाइ पहिरीं बाहि जे चौधारी नचणु, कंहिं जानवर खे क़ुर्बान करे पचाए खाइणु ऐं अहिड़ियुनि ॿियनि फ़रूई ॻाल्हियुनि खां पोइ मरीज़ खे कंहिं ऊंदाही कमरे में उहे छोॾा चॿाड़ाए चङो भलो करणु लॻा। उहो तरीक़ो माण्हुनि जे डप खे मज़बूत करणु, खेनि मुंझाइण ऐं उन माण्हूअ में एतमाद ऐं एतिक़ाद पैदा करण लाइ काफ़ी हो ऐं उहे सिरिश्ता जादू सॾणु लॻा। जेकॾहिं उन हद ताईं का ॻाल्हि सम्झ में न अचई त मूंखे विच में ई रोके छॾिजे। जेकॾहिं ॻाल्हि सम्झ में न अचई त पुछण खां न कीॿाइजे। शायदि वरी मूंखे उहो मौक़ियो न मिले त तोखे वरी सम्झायां। मूं अक़ीदत मां चयो, न मामा, ॻाल्हि बिल्कुलु सम्झ में अचे पई। डप ऐं जादू बि वॾे में वॾियूं ॻाल्हियूं हुयूं जेके मज़हब पैदा करण लाइ जवाबदार आहिनि। उन्हनि माण्हुनि पंहिंजो पाण खे मुसलसल ताक़त में रखण लाइ पंहिंजे उन्हनि जादुई कुवतुनि खे उन्हनि फितरी कुवतुनि तरफ़ां अता थियल मशहूरु कयो जिन ते इंसान जो अख़्तियार न हो ऐं जन जो डपु हिननि जी ज़िंदगीअ खे तबाह करे रहियो हो। उन तरह अहिड़ा कई माण्हू सिज, ककरनि, नांगनि, बाहि, ॿेलनि, बीमारियुनि वग़ैरह जा नुमाइंदा बणिजी विया। माण्हू उन्हनि ताक़तुनि जो मज़र उन्हनि माण्हुनि खे मञणु लॻा ऐं हिननि खे ख़ुशि करण जे तुफ़ैल हू उन्हनि ताक़तुनि खे ख़ुशि करण जो बहानो ॻोल्हण लॻा जंहिंजो वजूद हिननि जे सम्झ खां ॿाहिरि हो। उहे ज़हीन माण्हू वरी जॾहिं समाज ऐं कबीलनि जे वधण ते सभिनी ते कब्ज़ो न रखी सघिया त पंहिंजे एतबार जुगनि माण्हुनि खे पंहिंजा नुमाइंदा मुक़ररु करणु लॻा। इन तरह डपु, जादू ऐं अणॼाणाई या अॿोझाईअ जी बुनियाद ते मज़हब जी इमारत खड़ी थियणु लॻी। जेतोणीकि मुख़्तलिफ़ हंधनि ते उन जा नमूना जुदा जुदा ठहणु लॻा। किथे ख़ुदि उहे माण्हू जन उहो सॼो अफ़सानो बनायो ख़ुदि इबादत जो आस्थान बणिजी विया ऐं मरी वञण खां पोइ बि संदन नुमाइंदा उन्हनि जी मबूदियत खे क़ाइमु रखंदा आया त जीअं संदन ताक़त ऐं रोज़गार, इताअत ऐं दौलत जे ज़रियनि में क़ाइमु रहे। किथे उहे माण्हू असुल कुवतुनि जा नुमाइंदा रहिया ऐं मबूदियत फ़क़ति अहिड़ियुनि चीज़ुनि में रहिजी वई जंहिंजे वजूद खे सम्झण जी ताक़त इंसान में न हुई, मसलन सिज, चंड, ककर वग़ैरह। उन्हनि ॻाल्हियुनि जा केतिरा ई असर थिया जिन खे तफ़सील सां बयानु करण लाइ अलाए जे केतिरा किताब लिखिया विया आहिनि, पर ताक़त ऐं दौलत जी हिफ़ाज़त लाइ उन्हनि ॻाणगड़नि इंसाननि अहिड़ा तरीक़ा अख़्तियार करणु शुरू कया जिन खे मौजूदा ज़माने में समाजी बुरायूं सॾियो वञे थो। मसलन साणनि इख़्तिलाफ़ कंदड़नि खे माराए छॾणु, ॿियनि कबीलनि ऐं समाजनि जे दौलत खे हथु करण लाइ खून रेज़ी ऐं तबाही मचाइणु, पंहिंजी दौलत वधाइण लाइ ॿियनि जी दौलत ऐं ज़ालुनि ते ज़ोरीअ कब्ज़ो करणु वग़ैरह। सरदारियूं, बादशाहियूं, शहनशाहतूं, उहे सभु उन्हनि ॻाल्हियुनि जूं पोयर आहिनि।
काफ़ी थधी थी वई हुई ऐं नई टे ऐं उन वक़्तु आई जॾहिं मामे जे अखियुनि में मूं हिकु नई जोति महसूसु कई। मूंखे अजब लॻो त मामीअ कीअं उहो महसूसु कयो हूंदो त मामे खे ऐं उन वक़्तु गरम गरम काफ़ीअ जी ज़रूरत हूंदी। उहा ॻाल्हि मूंखे वरियनि खां पोइ सम्झ में आई जॾहिं इंसानी रिश्तनि में मुहबत ॼण त हिकु रोशनदान तौरु शफ़ाफ़ रोशनीअ जी मुनारे तौरु मुंहिंजी रहनुमाई करणु लॻी। ऐं मामा चई रहियो हो, पर ॿियनि कनि माण्हुनि जो ज़हन बि एतिरो ई तेज़ हो जहिड़ो उन्हनि जादूगरनि या पंडितनि पर्वतनि जो जेके माबूदनि जा नुमाइंदा बणियल हुआ। हिननि बि उन्हनि ॻाल्हियुनि ते सोचणु शुरू कयो ऐं हिननि पंहिंजे साम्हूं जेका खून ख़राबे जी सूरत हाल ॾिठी थिए उन्हनि लाइ हिननि जे दिलि में नफ़रत ऐं चिड़ पैदा थियणु लॻी कि बिल्कुलु ज़ाहिर ज़हूर पंहिंजा शक शुबा ज़ाहिर करणु लॻा त खेनि ख़ुदि मौत जो प्यालो थिए पियणो पियो। ॿिया उन्हनि जी हालत ॾिसी अहिड़ा तरीक़ा अख़्तियार करणु लॻा जिन में हालतुनि सां ठाह बि हो त बग़ावत बि। हिननि जो मक़सदु हो इंसाननि ते थींदड़ ज़ुल्मनि खे बंदि करणु ऐं हिननि उन मक़सद लाइ इंसान जे ख़ूबियुनि रहम भाइपी ऐं सचाईअ खे पखेड़णु शुरू कयो। हिननि माण्हुनि जे अक़ीदनि सां खेॾणु बहितरु न सम्झियो। जीअं जीअं समाज वधीक तजुर्बेकार थींदो वियो तीअं अहिड़ा ॾाहा माण्हू रफ़्ता रफ़्ता इंसाननि जी बहितरीअ लाइ के नवां उसूल घड़ींदा विया ऐं जॾहिं हिननि ॾिठो त हिननि जो असरु वधंदो थिए वियो तॾहिं उन असर जी बुनियाद ते हिननि माण्हुनि जे अक़ीदनि में बि शक जी गुंजाइश पैदा करे विधी। जीअं त घणियूं ख़राबियूं माबूदनि जी घणाईअ ऐं संदनि नुमाइंदनि जी कसरत जे करे पैदा थींदियूं हुयूं तॾहिं हिननि जे वरी बि अक़ीदे जी खेॾ सां माबूदनि जो तइदादु घटाइणु शुरू कयो। तॾहिं हिननि वरी बि अकुल जी खेॾ सां माबूदनि जो तइदादु घटाइणु शुरू कयो त जीअं उहे नुमाइंदा उहे पंडित ऐं पर्वत जन माबूदनि खे पंहिंजी जागीर खणी बणायो हो से बि घटिजी वञनि त लाज़मी तरह हिननि जी पखिड़ियल बुराइनि खे बि मुंझो अची वेंदो। उहे ई ॾाहनि जूं कोशिशूं आहिनि जन दुनिया जे मुख्य मज़हबनि खे जनमु ॾिनो। हिननि मज़हबनि खे बि पंहिंजे क़ौमुनि जी मुआशी ऐं समाजी बहबूदीअ लाइ इस्तेमालु कयो। मजमूई तरह का बि क़ौम ॾाही न आहे, का बि क़ौम अणॾाही या अयाणी बि न आहे। उन करे उन्हनि ॾाहनि डपु अबोझाई ऐं अक़ीदे सां गॾु हिकु ॿियो अंसर इनाम इकराम ऐं माबूदनि जी ख़ुशनुदी बि माण्हुनि खे आछी। मुआशिरे क़बीले मां तरक़ी करे जॾहिं क़ौम जी हैसियत में क़दम रखियो तॾहिं उहे नवां तरीक़ा क़ौमी मिल्कियत शुमारु थियणु लॻा। अक्सर ईअं थियो आहे त ज़ाती मिल्कियत जे हथु करण खां वठी क़ौमी मिल्कियत वधाइण लाइ नवां नवां मज़हब पिए ठहिया आहिनि। क़ौमुनि जी मुआशी ज़रूरतुनि मज़हबनि खे हमेशह हिकु बहानो बनायो आहे। जंहिं क़ौम जूं मुआशी ज़रूरतूं पंहिंजे हदुनि अंदरि पूरियूं न थिए थियूं उन क़ौम उन नए मज़हब खे फहिलाइण ऐं ॿियनि खे फैज़याब करण जे बहाने ते हर मुमकिन तरीक़े सां नवां इलाइक़ा नवां ज़ख़ीरा ऐं नवां ख़ज़ाना हथु करण जी पे कोशिशि कई आहे। उन्हनि कोशिशुनि मां तबाहियुनि ऐं जंगियुनि आणण सां गॾु अक्सर इंसाननि जी समाजी हालत निस्बतनि बहितरु बनाइण जो नतीजो बि हासिलु थियो आहे। उन करे उहे समूरियूं कोशिशूं इंसानी तारीख़ ऐं इर्तिका जो हिकु लाज़मी जुज़ो बणिजी वियूं आहिनि ऐं हाणे उहो तसवुरु करणु ई मुमकिन आहे त जेकॾहिं उन्हनि कड़ियुनि मां हिकु कड़ी न हुजे हा त इंसान जी कहिड़ी हालत थी आहे। मुंहिंजे अखियुनि अॻियां ज़माना ईअं बदिलजण लॻा हुआ ॼण त आउं कंहिं बातसीर किताब जा सफ़ा उथलाए पढ़ी हीअं सां हंडाए रहियो हुउसि ऐं मामा हिकु मुशफ़िक़ उस्ताद वांगुरु उन्हनि सिफ़नि में मौजूदु तस्वीरूं उन्हनि जा रंग उन्हनि जे मुख़्तलिफ़ अहमियत ऐं ज़ावियनि खे सम्झाए रहियो हो ऐं मुंहिंजो ज़हन उन्हनि जे आजियां ख़ातिर हिकु हंधि ॼमी उन्हनि खे सम्झी रहियो हो। ऐं हाणे जॾहिं इंसाननि वटि मज़हबनि जो ज़ख़ीरो ख़तमु थी वियो थो ॾिसिजे तॾहिं साॻियुनि मुआशी सबबनि जे बुनियाद ते क़ौमुनि ॿियनि जे मुल्कनि ऐं दौलत ते सिधो या अणसिधो कब्ज़ो करण लाइ वरी चमड़ीअ जे रंग या नस्ल जा नवां झगड़ा ऐं अफ़साना ख़लकणु शुरू कया आहिनि। उहा आहे मज़हबनि जी मुख़्तसिर तारीख़। पर मुसीबत उहा आहे त तारीख़ खे ईअं बयानु करण खे दहिरीअ हुजण जो सबूत सम्झो वञे थो छाकाणि त मज़हब जे पैदा थियण जा उहे सबब त मज़हब जी अहमियत खे घटाए था छॾीनि। मज़हब जी अहमियत ऐं असराइतो जी अक़ीदो मज़हब जी अहमियत खे घटाए था छॾीनि। मज़हब जी अहमियत ऐं असराइतो अक़ीदो नथो रहे। अक़ीदे खे ख़तरो ॾिसंदे ई मज़हब जो पंडित
जो असां वटि मुला ऐं मौलवी सॾिजे थो पंहिंजी जागीर खसजण जो इम्कानु ॾिसे थो ऐं हू वरी बि पंहिंजे पोइ लॻनि जी अॿोझाई डप ऐं अक़ीदे मां फ़ाइदो वठी उन ख़तरे खे दूरि करण लाइ मुंबर ते चढ़ी थो बीह रहे। मूं बि हिकु अहिड़े अक़ीदे खे भञण जी कोशिशि कई त मूं ते बि दहरियो नालो पइजी वियो।